भलेकार अॼु जी हिन तफ़सीली सम्झाणीअ में असां हिक अहिड़े अज़ीम ऐं तरक़्क़ी याफ़्ता शहर जी ॻाल्हि कंदासीं जिन जे बारे में ॼाणणु यक़ीनन हैरान कंदड़ आहे। सोचो था, हिकु अहिड़ो शहर जिन जो पंहिंजे दौर में को बि सानी न हो, पर पोइ उहो हज़ारें सालनि ताईं मुकमल तौर ते ज़मीन हेठि दफ़न थी वियो। ठीकु आहे, अचो त सिधो असल ॻाल्हि ते अचूं। छा आई मुमकिन आहे त दुनिया जी अज़ीम तरीन शहरनि मां को हिकु लॻभॻि 1700 सालनि ताईं मुकमल तौर ते वसायो वञे? सभ खां वॾो ऐं हैरान कंदड़ असरार त इहो आहे त हिन शानदार तहज़ीब जी लिखत अॼु दिन ताईं को बि पढ़ी नाहे सघियो। मतिलब त उहा त असांखे इहो बि मालूम नाहे त हितां जा मुक़ामी माण्हू पंहिंजे शहर खे असल में छा सॾंदा हुया। जीअं त असल नालो नामालूम आहे, इन करे असां उन खे मोहनजो दड़ो सॾींदा आहियूं। हीउ हिकु जदीद सिंधी नालो आहे जिन जी माना आहे म्यलनि जो दड़ो, पर माहिरनि वटि हिकु तमामु ई दिलचस्प नज़रियो पिणु आहे। उन्हनि जो ख़्यालु आहे त हिन शहर जो क़दीम नालो शायदि कुकटारमा यानी कुकड़नि जो शहर रहियो हूंदो, छो त क़दीम दौर में हिते कुकड़नि जी वेढ़ा खे तमामु घणी मज़हबी ऐं सथाफ़ती अहमियत हासिल हुई। आहे न हैरत जी ॻाल्हि? अचो त पहिरें हिसे ते नज़र विझो, जंहिंजो उनवान आहे मैलनि जो दड़ो। हाणे जेकॾहिं तारीख़ जे वर्कनि खे अथ लाइजे त तक़रीबन 2500 क़बल मसीह धारी हिन शहर जो बुनियादु पियो ऐं उहो पंहिंजे उरूज ते पहुचो, पर पोइ 1700 क़बल मसीह धारी ओचो तो ई ओचो ही मुकम्मल तौर ते ख़ाली थी वियो। इन खां पोइ छा थियो? पूरा 3700 साल माठ मुकम्मल ख़ामोशी। नीट 1920 वारी डहाके में आसारे क़दीमा जे माहिरनि उनखे ॿीहर दरियाफ़्त कयो। इन जी ग़ैर मामूली अहमियत खे ॾिसंदे 1980 में यूनेस्को तरफ़ां उनखे आलमी विरसो क़रार ॾिनो वियो। हाणे ज़रा हिन अंग ते गौर करियो, 40,000। बिल्कुलु, पंहिंजे उरूज वारनि ॾींहंनि में हिन शहर जी आबादी घटि में घटि 40,000 हुई। क़दीमी दुनिया जी ॿिनि तमदुननि जी भेट में ॾिसिजे त हीउ हिकु तमामु वॾो, मुनज़्ज़म ऐं ताक़तवर शहर हो। उन ॾींहंनि जे हिसाब सां ही वाक़ई हिकु ग़ैर मामूली ॻाल्हि हुई। अॻिते वधूं था ॿिए हिसे तरफ़, शहरी रथाबंदी जा शाहकार। आई हे अंग वाज़ह करे थो त हिते रहंदड़नि जी ज़हानत केतिरी आला हुई। मोहनजो दड़े मां 700 खां वधीक पाणी जा कुहा मिलिया आहिनि। इन खे थोरो आसान लफ़्ज़नि में सम्झो त इन जो मतिलबु उहो थियो त हिते तक़रीबन हर 3 घरनि पुठियां न हिकु कुह मौजूदु हो। उन वक़्त जी कंहिं बि तहज़ीब में अहिड़ी सहूलत जो तसवुर बि नथो करे सघिजे। जॾहिं असां मोहन जी दड़े जी भेट उन दौर जी मस्र या मेसोपोटेमिया जहिड़ी ॿिनि क़दीम तहज़ीबनि सां करियूं था त फ़र्क़ु बिल्कुलु साफ़ नज़र अची थो। हिते अक्सर घरनि जा पंहिंजा अलॻि कुहा हुआ ऐं घटनि में बाक़ाइदा ढकियल नालियूं या ड्रेनेज सिस्टम विछायल हो। ज़रा सोचो, 4,500 साल पुराणी माशरे में सफ़ाई जो अहिड़ो शानदार मरकज़ी निज़ाम, उहो बिल्कुलु बेमिसाल हो, छो त ॿी केतिरियुनि हमसर तहज़ीबनि में अहिड़ी सतह जी शहरी सफ़ाई जो नालो निशानी न हो। पर ॻाल्हि हिते ख़तमु नथी थिए। सभ खां दिलचस्प दरियाफ़्तनि मां हिकु हे मोहनजो दड़ो रोलर या मापो आहे। हथी दंद ऐं सिप मां ठहियल हिन मापे ते दहाई मापो अकुरेल आहिनि, जेके 0.13 मिलीमीटर ताईं बिल्कुलु दुरुस्त आहिनि। ही इन ॻाल्हि जो नाक़ाबिले तरदीद सबूत आहे त हिननि माण्हुनि जदीद मीट्रिक सिस्टम जी ईजाद खां 3000 साल खंबे अॻु माप जो हिकु इंतहाई जदीद ऐं ऐला निज़ाम ठाहे वरितो हो। अचो त हाणे सिंधनि कुझु अहम अॾावतनि खे ॾिसूं। दी ग्रेट बाथ यानी वॾो तलाउ, जंहिंखे डामर इस्तेमालु करे वाटरप्रूफ कयो वियो हो। इन खां अलावा दी ग्रेट ग्रैनरी, जंहिंखे वॾो हॉल बि चयो वञे थो, हिकु शानदार थंभनि वारो असेंबली हॉल ऐं गुस्सनि वारियूं जायुनि ते गरम पाणी मुहैया करण लाइ ज़मीनदोज़ बिठियूं। हैरत अंगेज़ ॻाल्हि इहो आहे त उन्हनि अॾावतनि में कंहिं बि वॾा फ़ौजी क़िला या मोर्चा नाहिनि, जेको साबित करे थो त हीउ हिकु इंतहाई मुनज़्ज़म ऐं पुरअमन समाज हो। हाणे अचूं था टी हिसे ते, नवादरात ऐं क़दीम ज़िंदगी। बरतानवी आसारे क़दीमा जी माहिर मार्टिमर वेलर 1973 में हुन 4000 साल पुराणी कांसे जी ठहियल डांसिंग गर्ल या नचंदड़ छोकिरी जी मुजस्मे खे ॾिसी कुझु बेहद ख़ूबसूरत लफ़्ज़ चया। हुन चयो हुयो त हिकु छोकिरी जेका हिन वक़्तु पंहिंजे पाण ते ऐं दुनिया ते मुकमल तौर ते पुरएतमाद आहे। मुंहिंजे ख़्याल में सॼी दुनिया में इन जहिड़ी ॿी का शइ नाहे। वाक़ई ही मुजस्मो असांखे उन दौर जी माण्हुनि जे अहसासनि, ज़हनियत ऐं सक़ाफ़त जी बिल्कुलु वेझो वठी वञे थो। ऐं सिंधनि महारत रुको इमारतनि ठाहिण ताईं महदूद न हुई।
धातनि खे पिघारण लाइ हिननि लॉस्ट वैक्स टेक्निक जहिड़ो नफ़ीस ऐं जदीद तरीक़ो इस्तेमालु कयो, जंहिं ज़रिए कांसी ऐं टामी जा इंतहाई पेचीदा मुजस्मा ऐं थाणू ठाहिया विया। उन सां गॾोगॾु घरनि खे गरम रखण ऐं रिध पिचाउ करण लाइ मिटीअ जूं इनेठियूं या हीटर पिणु ठाहिया विया। इहे समूरियूं शयूं संदनि रोज़ानी ज़िंदगीअ में मौजूदु आला ज़हनात जो चिट्टो सबूत आहिनि। तारीख़ जो हिकु ॿियो रुख़ इहो बि आहे त 1947 खां जे वरहाणे खां पोइ हिननि क़दीम शयुनि जी वरहास्त जो मरहलो आयो। हितां मिलल 12,000 खां वधीक दरियाफ़्त थियल शयूं ॿिन्ही नोइन मुल्कनि जे विच में मसावी तौर ते विरहायूं वयूं। इन वरहास्त जे नतीजे में मशहूर प्रीस्ट किंग या पादरी बादशाह जो मुजस्मो अॼु पाकिस्तान जी नेशनल म्यूज़ियम कराची में महफ़ूज़ आहे, जॾहिं त डांसिंग गर्ल ऐं पशुपति मोहर इंडिया जी नेशनल म्यूज़ियम नई दिल्ली ॾांहुं मुंतक़िल थी विया। हाणे नज़र वजूं था हिन कहाणी जी सभ खां वॾे राज़ दाणे। सेक्शन चौथो, पुरसरार ज़वाल। सभ खां अहम सवाल इहो आहे त हेॾो वॾो ऐं ख़ुशहाल शहर ओचक तो छो तबाह थियो। माहिरनि वटि हिननि जा बे मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि। मार्टिमर व्हीलर जो ख़्यालु हो त सिंधु दरिया में बार बार ईंदड़ ख़ौफ़नाक ॿोॾनि सबब शहर खे लॻभॻि 6 भेरा ॿीहर अड़णो पियो, जा आख़िरकार शहरियनि खे थकाए छॾियो ऐं उहे तां लॾी विया। ॿिए तरफ़ ग्रेगोरी पोसील जो नज़रियो कंहिं हिकु वॾे ॿोॾ खे सबब नथो मञे, बल्कि संदसि ख़्याल में वसीलनि जो घणो इस्तेमालु, ज़मीन जी ज़रख़ेज़ी जो ख़तमु थियणु ऐं मुसलसल नंढी ॿोॾनि मक़ामी हालतनि खे ख़राबु कयो, जंहिं करे माण्हू आहिस्ता आहिस्ता हितां हलिया विया। अचो त हाणे मौजूदा दौर जी ॻाल्हि करियूं। सेक्शन 5, ख़तरे हेठि आयल विरसो। जेकॾहिं अॼु जी ॻाल्हि कजे त सूरत हाल काफ़ी ॻोणती जोगी आहे। जेतोणीकि 1980 में यूनेस्को हिन साइट खे बचाइण लाइ फंड्स ॾिना हुया, पर अॼु ही अज़ीम विरसो ज़मीनी पाणीअ जे कारणु, ज़मीन जी खाद ऐं ग़लति बहाली जे तरीक़नि सबबि सख़्त ख़तरे में आहे। हज़ारनि सालनि ताईं ज़मीन अंदरि मिटीअ हेठां महफ़ूज़ रहंदड़ हे सरूं ऐं दीवारियूं हाणे खुले आसमान हेठि मौसम जी सख़्तियुनि जो शिकार थी रहियूं आहिनि, जिन केरी उन्हनि जा बुनियाद कजी ऐं भुरी रहिया आहिनि। इन सिलसिले में ताज़नि सालनि दौरान कुझु अहम वाक़िया ऐं तकरार भी साम्हूं आया आहिनि। 2012 में आसार क़दीमा जी माहिरनि हिकु इंतहाई सख़्त ख़बरदारी जारी कई हुई त जेकॾहिं फ़ौरी तौर ते हिफ़ाज़ती क़दम न खणिया विया त मोहनजोदड़ो 2030 ताईं मुकमल तौर ते ख़तमु थी सघे थो। इन बावजूदु 2014 में हिन माॻ ते सिंध फेस्टिवल जी तक़रीब मुनक़द कई वई। माहिरनि क़दीम आसारनि जी क़ानून तहत इन ते सख़्त एहतजाज कयो, छो त इन तक़रीब लाइ घणी मशीनरी जो इस्तेमालु आसारनि लाइ इंतहाई नुक़सानकार साबित थी सघे थी। ऐं बिल्कुलु आख़िर में असां हिकु बेहद अहम सवाल ते अची वियूं था। छा हिकु अहिड़ी अज़ीम तहज़ीब जेका हज़ारनि सालनि ताईं ज़मीन जे अंदरि महफ़ूज़ रही सघे, उहा असांजी हिन जदीद दौर जी हथां तबाह थी वेंदी? हीउ हिकु अहिड़ो सवाल आहे जेको वाक़ई सोचण ते मजबूर करे थो ऐं यादि ॾियाराए थो त इंसानी तारीख़ जी हिन अनमोल विरसे खे बचाइणु असां सभिनी लाइ केतिरो ज़रूरी आहे। मूंखे पको आहे त हिन तफ़सीली सम्झाणीअ ज़रिए तव्हांखे हिन क़दीम शहर बाबति घणो कुझु नओं ॼाणण लाइ मिलियो हूंदो। अॼु जी हिन बहक जो हिते ई इख़्तिताम करियूं था।